अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो हैं जी हिन वीडियो में आवां ॿुधाईंदुसि एआई जे बारे में। एआई मतलब आर्टिफिशियल इंटेलिजेंस। आर्टिफिशियल इंटेलिजेंस मतलब छा? अचो त शुरुआत कयूं। दोस्तों एआई जा कहिड़ा फ़ाइदा ऐं नुक़सान आहिनि, पहिरीं असां हिन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। एआई जे मदद सां असां काफ़ी सारा फ़ाइदा हासिल करे रहिया आहियूं। जीअं एआई जे मदद सां सेल्फ ड्राइविंग कार, जंहिंमें कंहिं क़िस्म जी कंहिं ड्राइवर जी ज़रूरत न आहे। उन गाॾी खे ॿुधाए छॾिबो त हितां हेसि ताईं हलणो आहे, बिना ड्राइवर जे उहा गाॾी हले थी। दुनिया में उहे गाॾियूं हलनि पियूं, असां वटि कोन्हे, उहा ॿी ॻाल्हि आहे। ऐं उनखां अलावा एआई जी मदद सां कंप्यूटर जा केतिरा सारा सॉफ्टवेयर केॾा वॾा सारा कम सरअंजाम ॾियनि था। तव्हां पाण कॾहिं इहो सोचियो हूंदो त असांजी वीडियो जो बैकग्राउंड ऑटोमेटिक चेंज थी थो वञे। कंप्यूटर जे सॉफ्टवेयर जी मदद सां असांजी फ़ोटो जो बैकग्राउंड चेंज थी थो वञे। पोइ असां माण्हू हुजूं या कंहिं बि शइ जो फ़ोटो कढी करे असां हुनजो बैकग्राउंड क्विकली चेंज करे था छॾियूं। कीअं? केतिरा ई रोबोट एआई जी मदद सां कमु कनि। एआई आहे छा? तव्हां कॾहिं सोचियो आहे हिन जे बारे में? एआई हिकिड़ो अहिड़ो सिस्टम हूंदो आहे जंहिंखे चइबो आहे मशीन लर्निंग ऐं डीप लर्निंग ऐं एआई। इन्हनि में थोरो थोरो फ़र्क़ु आहे। असल में आहे छा इहे शइ? तव्हांखे आउं बुनियादी तौर ते ॿुधायां त हिकु कंप्यूटर खे या हिकु सॉफ्टवेयर खे सेखारियो वेंदो आहे ऐं उनखे सिखण बि सेखारियो वेंदो आहे। उनखे सेखारियो वेंदो आहे त फलाणे मरीज़ जो कहिड़े हिसाब सां इलाजु करिणो आहे। जीअं एआई जी मदद सां काफ़ी सारनि मरीज़नि जा इलाज थी रहिया आहिनि, काफ़ी सारा ऑपरेशन सक्सेसफुल थी था वञनि। सो एआई सिस्टम उन्हनि खे सिखंदो आहे। पहिरीं उन्हनि खे डॉक्टर सेखारींदा आहिनि हिन नमूने सां, हिननि शयुनि खे अहिड़े तरीक़े सां, हिन तरतीब सां कमु आणिणो आहे। ऐं बाद में उहो पंहिंजो जेको कमु कनि था उन्हनि मां एक्सपीरियंस कंदा वेंदा आहिनि ऐं उन्हनि मां उहो तजुर्बो हासिलु कंदा वेंदा आहिनि। एआई हिकिड़ो अहिड़ो सॉफ्टवेयर जंहिं मिसाल तौरु हिकिड़ो फ़ोटो कढण वारो सॉफ्टवेयर जंहिंमें एआई इंक्लूड कई वई आहे। हाणे उहा एआई छा कंदी आहे? उहा तव्हांजे फ़ोटो खे ॾिसंदी आहे त हीउ माण्हू जो फ़ोटो आहे, छो जो हुनखे सेखारियो आहे। हुनखे केतिरा ई किरोड़े माण्हुनि जा फ़ोटो ॾेखारिया विया आहिनि जिन में माण्हू मुख़्तलिफ़ स्टाइलुनि सां बीठल आहिनि। हुन में उहो सेव कयो वियो आहे त हिननि खे यादि रखी छॾ हीअ हिकु माण्हू जी तस्वीर आहे। उहे उन ई जॻह ते हिकिड़े जानवर जो फ़ोटो, या मिसाल तौर ते ॿिले जो फ़ोटो या कुते जो फ़ोटो या कंहिं बि जानवर जो फ़ोटो, त उहो एआई जे सॉफ्टवेयर में अॻु में ई सेव हूंदो आहे त हीअ फलाणे जानवर जो फ़ोटो आहे। जानवर हिन तरीक़े सां फ़ोटो कढाईंदा आहिनि ऐं उहो सम्झी वेंदो आहे त हीउ जानवर जो फ़ोटो आहे, हिनखे कहिड़े नमूने सां डील करिणो आहे। उनखां पोइ जेका शइ हुनजे नई मतिलबु हुनजे एक्सपीरियंस में नई हूंदी आहे ऐं उहा कॾहिं बि हुनजे तजुर्बे में शामिलु न हूंदी आहे त उहो पुछी वठंदो आहे, छा गूगल ते तव्हां फोटोज़ ऐप यूज़ कयो आहे? कॾहिं कॾहिं उहो तव्हांखां पुछंदो आहे त हीउ माण्हू केरु आहे, तव्हां सां रिलेट करे पियो, तव्हांजे चहिरे सां कुझु मिलेसि पियो। थी सघे थो तव्हां पाण हुजो, थी सघे थो किन ॿिनि माण्हुनि जे फ़ोटुनि में कॾहिं कॾहिं गूगल तव्हां सवाल करे त हे छा ॿई साॻियूं माण्हू आहे या अलॻि अलॻि माण्हू। उन सां उनजो जेको सिस्टम आहे डेवलप थींदो वञे थो, मतिलबु त सिखंदो वञे थो। इन हद ताईं जेकॾहिं इन्हनि सभिनी शयुनि खे एआई मतिलबु त आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे सोचणु सेखारियो वियो आहे। ऐं हाणे उनखे उहो ग़लति माण्हू, जीअं कंप्यूटर में केतिरे क़िस्मनि जा वायरस ठही विया, केतिरनि ई क़िस्मनि जा वायरस थी विया, ग़लति क़िस्मनि जा माण्हू उन्हनि खे ग़लति इस्तेमालु कयो, सॉफ्टवेयर खे ग़लति इस्तेमालु कयो, मां वायरस ठाहे छॾियो। अहिड़े नमूने जेकॾहिं एआई खे को माण्हू ग़लति इस्तेमालु करे थो ऐं माण्हुनि जे ख़िलाफ़ु उहो रिपोर्ट वग़ैरह ठाहे थो, असांजे लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थी सघे थी। त दोस्तों आउं तव्हांखे सम्झाए चुको आहियां त एआई कमु कीअं कंदी आहे। मतिलबु त हिकिड़ी मशीन खे सेखारियो वेंदो आहे ऐं बाद में हुनखे सिखणु बि सेखारियो वेंदो आहे। त हिन नमूने तोखे सिखणो आहे, शयुनि खे एक्सपीरियंस करिणो आहे ऐं उनखां पोइ हिन नमूने कमु करिणो आहे। ऐं उहो जेसि ताईं कमु कंदी रहंदी, जेसि ताईं उहो सॉफ्टवेयर कमु कंदो रहंदो, तेसि ताईं हू एक्सपीरियंस हासिलु कंदो रहंदो। ऐं उनखां पोइ हू केतिरा ई दुनिया जा कम सरअंजाम ॾेई सघे थो। अहिड़े नमूने मूं तव्हां सां ॻाल्हि पई कई त जेकॾहिं उनखे कंहिं ग़लति कम में इस्तेमालु कयो वियो, माण्हुनि जे ख़िलाफ़ु उनखे इस्तेमालु कयो वियो एआई सिस्टम खे या रोबोट्स खे, त हो असां सां जंग बि जोटे सघनि था। ऐं पोइ पंहिंजो पाण खे डेवलप करणु शुरू करे छॾींदा। ॿियूं केतिरियूं मशीनूं ठाहिणु सिखी वेंदा ऐं ठाहींदा रहंदा ऐं असां इंसान हुननि खे कंट्रोल करण में थी सघे थो। इंसान त वरी बि इंसान आहे, असां हुनखे कंट्रोल करे वेंदासीं, पर असांखे तमामु घणो पछताइणो पवंदो। उनजे करे हीअ टेक्नोलॉजी थी सघे थो अॻिते हली ख़तरनाक बि साबित थिए। बहरहाल
ही काफ़ी ज़बरदस्त टेक्नोलॉजी आहे, असांखे हिन मां काफ़ी सारा फ़ाइदा मिलिया आहिनि ऐं उमेद आहे हिन वीडियो में तव्हांखे काफ़ी कुझु सिखण जे लाइ मिलियो हूंदो ऐं हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक इन वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न आहे कयो त लाइक करे दोस्तनि सां शेयर कयो, उन्हनि दोस्तनि सां जेके ॼाण जा शौक़ीन आहिनि, ॼाणणु चाहिनि था। मिलां तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।